बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन जूं हेडलाइन। वॾे वज़ीर जे जेलनि बाबति सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखराणी जी अमड़ डिघो अरसो बीमार रहण बाद कराची में लाॾाणो करे वई। संदसि मर्द जैकबाबाद आंदो वियो ऐं निमाश ग्राउंड में जनाज़ा नमाज़ अदा करण बाद बाईपास ते संदसि मरहूम पुट मीर फारूक ख़ान जखराणी वेझो मिटी मां हवाले कयो वियो। सूबाई सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखराणी जी अमड़ जे लाॾाणे ते पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सिंध बलोचिस्तान की कबायली शख्सियत सरदार अब्दुल्ला शाह, नाले वारे कानूनदान राजा रियाज़ अख्तर समेत पीपल्स पार्टी की आला क़यादत पारां दुख जो इज़हार किया वियो आहे। मीर एजाज़ हुसैन जखराणी की अमड़ के लाॾाणे ते सिंध बलोचिस्तान की मुख़्तलिफ़ सियासी समाजी मजहबी तोड़े कारोबारी शख्सियतन MPA सखर सैयद फारूक शाह, MPA सैयद जुल्फ़कार शाह, अगूणो MNA गुल मोहम्मद जखराणी, ॿेर वारे पीर अब्दुल अज़ीज़ कुरैशी, सैयद ख़ादम हुसैन शाह, तालका सदर मीर अली नवाज़ खान पांवर, सरदार गुलाम मुस्तफ़ा टामरी, मीर गुलाम रब्बानी टामरी, SSP जैकबाबाद मोहम्मद तारिक नवाज़, DC जैकबाबाद गज़नफ़र अली कादरी, SSP गुलाम सरवर अबड़ो, CEO जैकब न्यूज़ मोहम्मद असलम गोलो, मौलवी फ़िदा अहमद डूल, सहाफ़ी सरमद कंडराणी समेत पीपल्स पार्टी अगवाननि तॾे ते पहुची ताज़ियत कंदे दुख जो इज़हार किया आहे। फिल्म में बिजली की तार के मामले से गुंजाए नूनारी बिरादरी की बिन धुरिन में झेड़ो, गोलियों लगन सबब 8 वरनि जो वाटेड़ू नींगर सईद अहमद भट्टी मारिजी वियो। एक जणो ज़ख्मी, गणती जोगी हालत में लाड़काने मुंतकिल। एम्बुलेंस न हुजण सबब नींगर जा वारिस लाश रिक्शा ते खणाए विया। नींगर जो लाश घर पहुंचण ते संदसि घर भातिन में रोज राड़ो मची वियो। इत्तला ते गुंजा बिरादरी जा माण्हू घर खाली करे फरार। पुलिस मूजिब झेड़ो बिजली की तार तां थियो। मुंहमारी बाद गुंजा बिरादरी के हथियारबंदन फायरिंग कई, जैमें वाटेड़ू मारिजी वियो ऐं एक जणो ज़ख्मी थी पियो। वाक़े जो केस दाख़िल करे जवाबदारन के गिरफ्तार किया वेंदो। CEO सेप्को सखर टीम के नाले ते सखर के मीटर रीडर पारां शहरन मथा लखें रुपयन जा गैर कानूनी दंड, केतराई कनेक्शन काटा। CEO सखर पारां एक्सीएन जैकबाबाद ऐं SDOs मथा अदम एतमाद सबब सखर खां मीटर रीडर मोकिलियो वियो, जैं शहरन मथा दंड लगाया। फर्स्ट फैमिली लाइन पाड़े में 56 घरन मथा 70 लाख रुपयन खां वधीक जा दंड लगाया विया। शहरी गैर कानूनी लगायल दंड वारा बिल खणी एक्सीएन ऑफिस पहुता तो एक्सीएन पारां खेन बिल पियारण जो हुकुम दिनो वियो। सेप्को ज़रिए मूजिब बिजली चोरी थियल सबब लाइन लॉसिस के कवर करण लाइ शहरन मथा हथरादू दंड लगाया पिया वञनि, जॾहिं त मरम्मत जे नाले ते 12-12 कलाक समूरा फीडर बंद कया पिया वञनि, जॾहिं त केतिरनि ई फीडर्स से फॉल्ट ॼाणाए बिजली 18 कलाक बंद कई थी वञे। जैकबाबाद जे स्टेशन रोड ते नालियूं उथलजी पयूं, गटरन जो गंदो पानी रोडन ते निकिरी आयो। नादरा ऑफिस जो मुख्य दरवाजो भी पानी में बुडल। म्यूनिसिपल इंतजामिया जी नाअहली सबब कौमी असेंबली के अगूणे स्पीकर इलाही बख्श सूमरो के बंगले आडो भी पानी निकाल न थी सघियो। औरतूं मासूम बारड़ा तोड़े पोढ़ा सख्त परेशान, सफ़ाई अमलो गायब। जैकबाबाद में बुजुर्ग शहरन की भलाई वारे एक्ट ते अमल के यकीनी बनाने लाइ समाजी भलाई वारे खाते सरसो ऐं हेल्पेज इंटरनेशनल जे सॾ ते सोशल वेलफेयर ऑफिस का डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ताईं बुजुर्ग शहरन जा हक़ वारे सिरे हेठ डेप्यूटी डायरेक्टर सोशल वेलफेयर इलाही बख्श उड्डो, आगा वहीद पठान, शाहिद अहमद लाखो, नासिर लाशारी, गुलाम नबी टालानी, मुख्तियार बेगम, आगा गज़नफ़र पठान, अब्दुल हई सूमरो, जान उढाणो, गुलबुलेदी ऐं ॿियनि जी अगवानी में जागरता रैली कढी वई। रैली में समाजी भलाई वारे खाते के मुलाजिमन, बुजुर्ग दोस्त तंजीमन के अगवानन समेत सिविल सोसाइटी वडे अंग में शिरकत कई। इन मौके ते अगवानन खिताब कंदे चयो त सिंध अंदर बुजुर्ग शहरी पंहिंजे हक़न खां महरूम आहिनि, जंहिं करे बुजुर्ग शहरी की भलाई वारे एक्ट 2014 ते अमल कराइण सिंध हुकूमत की तरजीह हुजण घुरिजे। उन्हनि सिंध सरकार के अपील कंदे चयो त सीनियर सिटीज़न एक्ट 2014 ते अमल कराइण में किरदार अदा कयो वञे। गढ़ीअसन वेझो C सेक्शन थाने की हद गोठ दूरो खोसो में अणसुञातल चोरन पारां गोठाणे मुनीर अहमद खोसो के घर के खाट हणी मेह चोराइण की कोशिश, भाग्या सुजाग। फायरिंग की ॾे-वठ बाद चोर फरार, जॾहिं त गोठाणे अब्दुल मजीद खोसो के घरां अणसुञातल चोर गऊं चोरी करे फरार थी विया। अध की पुलिस वाक़े खां बेखबर बणियल। सखर एहतसाब अदालत में खुर्शीद शाह की आमदनी का वधीक असासा रेफरेंस वाले केस की ॿुधणी। खुर्शीद शाह NIC विडी अस्पताल का सख्त पैरे हेठ अदालत पेश। एहतसाब अदालत महफूज़ कयल फैसलो ॿुधाईंदे खुर्शीद शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ हतमी रेफरेंस आणण की दरख्वास्त मंजूर कंदे ॿुधणी 24 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। कारसाज़ साने के हवाले से 18 अक्टूबर से कराची में रिथियल जलसे के हवाले से नवाबशाह पीपल्स सेक्रेटेरिएट में पीपल्स पार्टी सिंध के सदर निसार कोड़े की सदारत में इजलास। शहीद बेनज़ीराबाद डिवीजन के टिनी ज़िलन नवाबशाह, सांगणे, नौशेरो फेरोज़ के MPAs, MNAs ऐं सेनेटर्स की शिरकत। निसार कोड़ो पीपल्स सेक्रेटेरिएट में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 18 अक्टूबर वारो सान्हो शहीदन जो ॾिहाड़ो आहे। असांजा लखें कारकुन इन ॾिहाड़े ते जलसे में शिरकत कंदा। ही जलसो नाअहल ऐं करप्ट हुकूमत ख़िलाफ़ रेफरेंडम साबित थींदो। असां सिंध के बेटन के वफ़ाक़ हवाले न कयो
आहे। वफ़ाक़ी हुकूमत जो कमु हाणे वञी सूबनि ते कब्ज़ो करणु बचियो आहे। पहिरियां वफ़ाक़ सिंध जे हिकमिन ॿेटनि जी ॻाल्हि करे हाणे सिंध जे 300 ॿेटनि ते कब्ज़े करण जी कोशिश में रुधल आहे। वफ़ाक़ ज़बरदस्ती ऑर्डिनेंस जारी कंदे सिंध जे ॿेटनि ते कब्ज़ो करणु चाहे थी। असां वफ़ाक़ खे सिंध जे वसीलनि ते कॾहिं बि कब्ज़ो करणु न ॾींदासीं। दहरकी में 3 ॾींहं अॻु अगवा थियल 2 नौजवाननि जे वारिसनि खां धाड़ेलनि पारां 50 लाख रुपया भुंग तलब। मुखवी आबिद दहर ऐं अकबर कान्यो खे पन्नो आकिल मां अगवा कयो वियो हो। मुखविन जे वारिसनि सहाफ़िन खे ॿुधायो त आबिद दहर ऐं अकबर कान्यो जुमे ॾींहुं घरां निकिता, जन खे पन्नो आकिल मां धाड़ेल अगवा करे विया ऐं हुननि हाणे 50 लाख रुपया भुंग तलब कयो आहे। भुंग ॾियण जी ताक़त न आहे। पुलिस जे आला अमलदारनि खे अपील था करियूं त मदद कई वञे। हालात ॻोठ कोट महमूद दाहिरी वासी 26 वरनि जे नौजवान असदुल्ला दाहिरी जो गुज़िरियल 2 महीननि खां को ॾस पतो न पइजी सघियो। वारिसनि जो एहतजाज। नौजवान जे वारिसनि मुमताज़ अली दाहिरी, निजात दाहिरी, नवाज़ शरीफ़ दाहिरी, असद दाहिरी ऐं ॿियनि जो चवणु आहे त नौजवान असदुल्ला खे पंहिंजे घर खां ज़रई ज़मीन ॾांहुं वेंदे रस्ते तां अगवा कयो वियो आहे। आला थाणे ते अगवा जी रिपोर्ट दाख़िल कराइण बावजूदि नौजवान जो को ॾस पतो न पइजी सघियो आहे। नौजवान खे बाज़ियाब कराए घर भातियुनि में पकड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। कोयटा में बिजली जी डिघी लोड शेडिंग खिलाफ ज़मींदार एक्शन कमेटी अयूब स्टेडियम का रैली कढी रेड ज़ोन जो घेराव करे धरणो हयो। अयूब स्टेडियम जा गेट बंद करे अॻिते वधण खां रोकण ते ज़मींदार एक्शन कमेटी पारां वॾे वज़ीर जे घर आॾो रेड ज़ोन जो घेराव कयो वियो, जंहिं सबबि ट्रैफ़िक जाम थी वई। मुज़ाहिरीन जो चवणु हो त अंदरूने बलूचिस्तान जे सभिनी फीडर्स में 20 कलाकनि जी डिघी लोड शेडिंग कारण बाग़ ऐं फसलूं तबाह थी चुकियूं आहिनि। इंतज़ामिया पारां मसइलनि जे हल बाबति यकीन ॾियारण बाद रेड ज़ोन जो घेराव ख़त्म कयो वियो। शहरी मीरवा जे मुख़्तलिफ़ शहरनि में एंटी इंक्रोचमेंट जी कार्रवाई। समें रेढ़ा छपरा ऐं हद दख़लियूं हटायूं वयूं। शहर हंडियारी ऐं सुईगैस में एंटी इंक्रोचमेंट जे इंस्पेक्टर तारिक हुसैन रिंद, असिस्टेंट मुख्तियारकार सिद्दीक़ अहमद जोगी ऐं बख़्त हुसैन कबर जी अॻवानी में हद दख़लनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो वियो। काज़ी अहमद जो गवर्नमेंट हायर सेकेंडरी कैंपस स्कूल हबीरी मसइलनि जो शिकार। स्कूल इमारत ज़बू हाल थी भोरा भोरा थियण लगी। शागिर्द तोड़े हमले में छितूं किरण सबब खौफ पकड़ियल। हाई स्कूल में रुगो 9 उस्ताद मुक़र्रर। प्राइमरी सेक्शन में एक भी उस्ताद मुक़र्रर न हुअण सबब ॿारनि जी तालीम सख्त मुतासिर थियण लगी। झाड़ो लॻ ॻोठ जाड़ो हिंगोरजो में आधार फाउंडेशन तरफ़ां पाकिस्तान ज़िंदाबाद ऑर्गेनाइज़ेशन जे साकार सां हिकु रोज़ा मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टर्स मरीज़नि खे चकासियो ऐं मुफ़्त दवायूं ॾिनियूं। आधार फाउंडेशन जे सदर डॉक्टर भागचंद पाकिस्तान ज़िंदाबाद ऑर्गेनाइज़ेशन जे अॻवाननि मोहम्मद अली शेख ऐं फज़ल ख़ान सहाफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त पुठिते पयल इलाइक़नि जे सवें ॻोठनि में इलाज जूं सहूलतूं मैसर न हुअण करे माण्हू सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कैंप लॻाइण जो मक़सदु ॻोठाणनि खे मुफ़्त तिबी सहूलतूं फ़राहम करणु आहे। मसू बुरगड़ी शहर की मुअज़्ज़िज़ शख्सियत हाजी माशूक अली कलड़ो 56 वरनि जे ॼमार में दिल जो दौरो पवण सबब लाडाणो करे वियो। मरून रीजनल कॉलेज हैदराबाद में ऑफिस सुप्रिटेंडेंट ऐं तबलीगी जमायत हैदराबाद बाराड़ी जो अमीर पिण रहियो। संदसि तदफीन पीर आरेसर कब्रिस्तान में कई वई। पंगड़ियो जे मुहाजिर पाड़े जे जामा हनफिया सुल्तानुल मदारिस ते कब्ज़े ख़िलाफ़ कारी अब्दुल बासित, मौलवी मक़सूद अहमद कादरी, एजाज लुंड, गुल मोहम्मद ज़ंगीजो ऐं ॿियनि जो प्रेस क्लब आॾो एहतजाज। संदन चवणु हो त बाअसर शख़्स असांजी सरपरस्ती में हलंदड़ मदरसे ते कब्ज़ो करे दुकान अॾणु शुरू करे छॾिया आहिनि, जंहिं करे मदरसे जो तक़दुस पामाल थी रहियो आहे ऐं उन में पढ़ंदड़ शागिर्दनि जी क़ुरान पाक जी तालीम बि बंदि कई वई आहे, जंहिंजी शिकायत पुलिस खे बि कई आहे, पर पुलिस ख़ामोश आहे। कब्ज़े जो नोटिस वठी मदरसे खे बचायो वञे। काज़ी अहमद में फंक्शनल लीग जा उहदेदार ज़िलई सदर जे रवैये खां मायूस। सीनियर नायब सदर हफ़ीज़ुर रहमान जोणो, नायब सदर मोहम्मद इब्राहिम चांडियो, लेबर विंग फे लीग तालका अगवान अयाज़ हुसैन राहू, अब्दुल्ला चांडियो, गुलाम नबी जोणो, इसहाक चांडियो, असलम राहू, खलील राहू, करीम बख्श जोणो, मोहम्मद अशरफ खोसो, रसूल बख्श चांडियो ऐं ॿियनि फंक्शनल लीग खां इस्तीफ़ा ॾेई छॾियो। सदर आसिफ शाह मथां नज़रअंदाज़ करण जो इल्ज़ाम। बिटशा हेस्को पारां बिजली चोरनि ऐं बक़ाया जात जमा न कराईंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई। खंडो में खोसा बिरादरी जे 5 ॻोठनि ते लखें रुपया बक़ाया हुजण सबब बिजली काटा। खोसा बिरादरी जे 5 मुअज़्ज़िज़ शख़्सियतनि ते केस दाख़िल। खोसा बिरादरी जे माण्हुनि पारां हेस्को हाला ऐं बिटशा इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज। संदन चवणु हो त हेस्को अमलदार हर महीने पैसा वठण बावजूदि ॻोठनि जी बिजली कटे मुअज़्ज़िज़ीन ते केस दाख़िल कया आहिनि। काज़ी अहमद लॻ खब्बड़ स्टॉप ते ख़ानज़ादा ऐं मलाह बिरादरी में मच्छी जे फार्म तां झेड़ो। मलाह बिरादरी जा 4 माण्हू ज़ख़्मी, जिन खे फर्स्ट एड बाद गणती जोगी हालत में नवाब शाह मुंतक़िल कयो वियो आहे। डीसी शिकारपुर नवीदुर रहमान लाड़ेक पारां गणेश बाग जो ओचितो दौरो। बाग में लाइटिंग ऐं फुहारो न हलण ते कावड़ जो इज़हार। डीसी पारां सीएमओ ऐं एडमिनिस्ट्रेटर जवाद लाड़ेक खे पार्क जी जल्द बहाली जो हुकुम। डीसी ऐलान कयो त पार्क ख़मीस ऐं जुमे ते शहर जी औरतुनि लाइ मख़सूस हूंदो। ही हुयूं हिन ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।